नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मेहड़ में खबर ॾींदा हलूं त काछे जे शहर फरीदाबाद में लॻल फिल्टर प्लांट अवाम लाइ केतिरनि ई सालनि खां बेलाभ बणियल आहे। फिल्टर प्लांट जूं प्लेटूं गायब थियण जूं ख़बरूं सोशल मीडिया ते हलण बाद रात जी ऊंदाही में प्लेटूं लॻाइण बाद कुझु नाम निहाद खे घुराए फोटो सेशन कराए इल्ज़ाम बाज़ी जी वीडियो वायरल करण बाद वरी फिल्टर प्लांट जूं 40 मां 23 प्लेटूं गायब कयूं वयूं आहिनि। जॾहिं त फिल्टर प्लांट जे ऑपरेटर खां कुझु सवाल आहिनि त तस्वीरनि में नज़र ईंदड़ पाइप कहिड़े बासर जे घर वेंदी आहे ऐं कंहिंजी इजाज़त सां ख़ासि कनेक्शन लॻायो वियो। हिन जा नाला ॿुधाए सघनि था। ओचितो प्लेटूं लॻायूं ऐं राति जी ऊंदाही में काॾे लाहे वयूं। ॿुधाए सघो था अवां जो इल्ज़ाम पाण खे आजो नथा करे सघो। असीं पब्लिक हेल्थ सैयद एहसान अली शाह ऐं पब्लिक हेल्थ सिंध जे आला अख्तियारनि खां मुतालबो करियूं था त फिल्टर प्लांट खे हिकु ॾींहुं बि अवाम लाइ न हलाईंदड़ ऑपरेटर पीरल खोसो खिलाफ़ एक्शन वरितो वञे। घर वेठे बिना ड्यूटी जे पगार वसूल करण तां कानूनी कार्रवाई करे अवाम जो पैसो वठी क़ाबिल ईमानदार ऑपरेटर मुक़रर करे सहाफ़ियुनि खिलाफ लगायल इल्ज़ाम की जांच कराई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।